अदा दोस्तों जेके केन शाह खां दोस्त ॿाहिरि आयो ये तव्हांखे हींअर मंदरु ॾसे रहिया आहियूं। ताज़ो ताज़ो जेको ख़ैरपुर नाथन जा शहर में वॾी स्पीड सां पाणी दाख़िल थी रहियो आहे ऐं तक़रीबन हींअर फतेहपुर वारे जेको होटल आहे असां उते मौजूदु आहियूं, जिते रोड ते तक़रीबन 1.5 फुट खनि पाणी चढ़ी चुको आहे। ही साम्हूं असांजा ही चरा जेके फाथल हुया रेल सेल माण्हू उहे निकिता चंदा मुराद जे ॻोठ खां। ही तव्हां मंज़र ॾिसी रहिया आहियो, ताज़ो पाणी जेॾीमहिल असांजे शहर में दाख़िल थी रहियो आहे। हे असीं फतेहपुर चौंक ते मौजूदु आहियूं। ही साम्हूं असांजे जेको आहे सो जूणे जे साहिब जी हाउसिंग स्कीम आहे जेका जेको आहे सो इहा बि ॿुधी रही आहे। ऐं हीअ असांजो शहर जो मंज़रु आहे जेको तेज़ीअ सां ॿुधी रहियो आहे। असांजी अपील आहे वस वारनि खे त ख़ुदारा जेके शहर में माण्हू रहियल आहिनि उन्हनि जी मालिकी कजो। उते जेको आहे सो पीअण जे पाणी ऐं राशन ऐं दवाउनि वग़ैरह जी जेको आहे सो शदीद ज़रूरत, ख़ासि करे नांगनि जे जेको आहे सो इंजेक्शन ऐं इहो हेल्थ वारे अमले खे गुज़ारिश आहे त कंहिं बि तरीक़े सां तव्हां 2010 जे संगीन ॿोध में बि ख़िदमतूं हेल्थ डिपार्टमेंट अंजाम ॾिनियूं हुयूं ऐं शहरनि खे जेको आहे सो दवाऊं या इहे वग़ैरह मिलनि पियूं। पर हिन वक़्त लाइ छो ईअं ख़ैरपुर नाथन शाह जे अवाम खे बेयारो मददगार छॾियो वियो आहे, ॾाढे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं हींअर 1.5 फुट खनि पाणी असांजे रोड ते मेन रोड ते जेको आहे ॿोध जो चढ़ी चुको आहे। वॾी तेज़ रफ़्तारीअ सां पाणी जेको आहे सो यानी ओलह खां ओभर तरफ़ असांजे शहर खां ओभर तरफ़ हुनजी रवानगी आहे, जंहिंमें असांजे शहर खे बि ॿोड़ींदो ही वञी जोही बिराज जी कड़ ते पाणी दंग कंदो। हींअर किथे किथे 5 फुट, किथे किथे 6 फुट, किथे किथे 4 फुट इन मिक़दार में जेको आहे सो पाणी किथे किथे बीह वियो आहे ऐं तेज़ी सां पाणी वधी रहियो आहे जोही बिराज ॾांहुं, जेको असांजे शहर खे ॿोड़ींदो अॻिते वधे थो पियो। अपील इहा कईसीं वस वारनि खे त जेको आहे सो हिते पीअण जे पाणी जो मसइलो, छो जो गिरिड स्टेशन ॿुधी चुकी आहे ऐं शहर जी बिजली बंदि थी वई आहे। आख़िरी सहारो असांजे रहण जो गैस आहे ऐं असांजे जेको अला कंदो उहो गैस कंपनी ऐं गैस वारा असांजो साथ ॾींदा त जीअं जेके असांजे मुसीबत जा ॾींहं हिते असां जेको आसानी सां कटे सघूं। तमामु ॾुख ईंदड़ सूरत हाल आहे ऐं जेके ॿाहिरि दोस्त आहिनि उन्हनि खे इहा अपील आहे त उहे कोशिशूं वठो। शहर में हज़ारे माण्हू मौजूदु आहिनि जिन जे लाइ पीअण जे पाणी जो मसइलो ऐं दवाउनि जो मसइलो थी सघे थो। राशन बि अलाह ॾींदो, हर कंहिं वटि थोरो घणो आहे। बाक़ी कोशिशूं वठो, तव्हांजी महिरबानी। ऐं जेको आहे सो जेतिरो थी सघेव त ॿाहिरि तव्हां पंहिंजो एहतजाज कयो त अहिड़े बेदर्दी सां असांखे बेयारो मददगार 2 लख जी आबादी वारे शहर खे ऐं छॾियो वियो आहे। ख़ुदारा तव्हां जेको आहे सो इन्हनि जी हेल्प कयो ऐं एहतजाजी मुज़ाहिरा कयो त जीअं शहर अंदरि घटि में घटि ॿियो पुलिस खां सवाइ केरु मौजूदु न आहे। एस जो केन शाह उहो हुनजो अमलो जेको सिक्योरिटी जा फ़राइज़ अंजाम ॾिए थो पियो, असां हुन मां सेटिस्फाई आहियूं। बाक़ी हेल्थ जे अमले खे गुज़ारिश आहे त तव्हां जेको आहे सो अचो ऐं शहरनि खे थोरो घणो रिलीफ ॾियो दवाउनि जे मसइले में। मुकमिल तौर ते असांजो शहर ॿुधी रहियो आहे। असीं हींअर मेन रोड ते 1.5 फुट खनि पाणी जे अंदरि मौजूदु आहियूं। हीअ तव्हांखे मंज़र ॾसे रहिया आहियूं पंहिंजे शहर ख़ैरपुर नाथन शाह जा। हीअ असांजो दोस्त पोइते फाथल हुयो ॻोठ में सादिक चांडियो, जंहिंजे जेको आहे सो परेशानी में असां निकिरी आयासीं। वॾी मुश्किल खां पोइ हिन खे बि अलाह सिहत कामिला ॾिए ऐं हीअ अचे पहुतो आहे ख़ैरनि सां। हाणे असां वापसी कंदासीं शहर में। असांजे शहर जी जेका दड़ी बचियल आहे उते वञी जेको आहे सो कंदासीं। तव्हांखे वक़्त ब वक़्तु हिन ॿोध जी सूरत हाल खां आगाह कंदासीं ऐं पाणी जे वधण जी पोज़ीशन खां बि तव्हांखे आगाह कंदा रहंदासीं। महिरबानी। पाणी ऐं दवाऊं